दोस्तों टाइटल में मूं जी लिखियो आ त इएं कीअं थी सके थो त हिकिड़ो वालिद जंहिंजे मासूम गुलनि जहिड़े बचिड़े जी असमत लुटी वई हुजे, जंहिंजे ॿार खे ॾाढाई जो निशानो बणायो वियो हुजे ऐं उन ॿार जो वालिद अची चवे त मूंखे इंसाफ़ मिली वियो, मां मुतमिन आहियां, पुलिस खां बि, माफ़िया खां बि, इलाइक़े वासियुनि खां बि। ही शायदि पहिरियों पीउ आहे कंहिं मुतासिर नींगर जो जेको अची इहो दावा करे ऐं दावा उन वक़्तु करे जॾहिं केस अञा शुरूआती मरहले में हुजे। दावा उहो पीउ उन वक़्तु थो करे जॾहिं अञा ताईं जवाबदार सारंगू शर वहशी पुलिस रिमांड में आहे। ही वालिद दावा इंसाफ़ जी उन वक़्तु थो करे जॾहिं अञा ताईं जेके ॿिया 3-4 झरियल जवाबदार आहिनि उन्हनि खे अञा ताईं नामज़द नाहे कयो एफआईआर में, उन्हनि खां पुछा ॻाछा हले पई। ही वालिद इंसाफ़ मिलण जी दावा उन महिल थो करे जॾहिं अञा ताईं जांच मरहला मुकमल नाहिनि थिया। ही वहशी दरिंदे हथां मासूम जो जेका ज़्यादती थी आहे, ज़ुल्म थियो आहे, उन जो वालिद उन महिल थो दावा करे त इंसाफ़ मिली रहियो आहे जॾहिं अञा ताईं केस खुलियो ई नाहे। असां पुछण था चाहियूं छो जो हाणे वाज़े तौर ते इहे शयूं साम्हूं अची चुकियूं आहिनि त केॾो न हुन नींगर जे वालिद मथां प्रेशर आहे, कीअं न मुख़्तलिफ़ हरबा हलाया विया आहिनि त मुश्ताक सरकी ऐं सिंध जे गैरतमंद पुटनि खे ठरी पहुचण न ॾिनो वञे। तव्हां ॾिसो पिया त पहिरें ॾींहं खां साज़िशूं थियनि पियूं, मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया पिया वञनि, छाकाणि त ही रिवायती जेका हिन जो तरीक़ा आहे वारदात आहे उतां जी माफ़िया जो, व्याजखोरनि जो, मंशियात फ़रोशनि जो, फाशी जा आॾा हलाईंदड़नि जो, जुआ जा आॾा हलाईंदड़नि जो, ॿारनि जूं असमतूं लुटींदड़नि जो, न्याणियूं जेके आहिनि शुमाइला दश्ती जहिड़ियूं उन्हनि जूं इज़तूं लुटींदड़नि जूं निंडूं हराम थियूं आहिनि ऐं उन्हनि जूं साज़िशूं पहिरें ॾींहं खां ॾिसो पिया। सभिनी खां पहिरियां इन्हनि कूड़ी ड्रामेबाज़ी कई, दावा कई माण्हुनि जी हमदर्दी हासिलु करण खां त साईं असांजो सारंगू शहर सां तालुक़ु नाहे। जॾहिं ॻाल्हि ॻीची में पई, जॾहिं केस खुलंदो वियो, केस पुलिस जे तरफ़ों न आम शऊर जे तरफ़ों, सिंधी माण्हुनि जे तरफ़ों, गैरतमंद नौजवाननि जे तरफ़ां जॾहिं डिग थियो, जॾहिं खोटींदा पिया वञूं मामलनि खे, जॾहिं असां हिन ते बुलंद आवाज़ कयो आहे दिलेरी वारो, त पोइ असां वटि शयूं पहुचनि थियूं सबूतनि सां गॾु त ही कहिड़ी माफ़िया, केॾी न ताक़तवर आहे जेका तव्हां असां जेके ठरी में नथा रहूं, जेके दिलेरी सां आवाज़ उथारण वारा माण्हू आहियूं, उन्हनि खे बि कीअं यरगमाल बणाइण जी नाकाम कोशिशि कनि था पंहिंजी आदत मुताबिक़। हिननि जी वारदात जो तरीक़ो इहो आहे, को माण्हू ॻाल्हाईंदो हीअं चिचड़ वांगुरु चिंबड़ण जी कोशिशि कंदा, ॾोहारी क़िस्म जा माण्हू इहे उनखे दॿाइण जी कोशिशि कंदा, ही प्रेशराइज़ कंदा, ही ॼटकी कंदा, ही जहालत कंदा त जीअं को माण्हू न ॻाल्हाए ऐं दहमान दहशत वहशत पखेड़ींदा। ही हिननि जो तरीक़ा आहे वारदात आहे। सिंध ॾिसे पई त कीअं हिननि जी पुछ ते लता इहे छिता थी विया आहिनि, मुख़्तलिफ़ हरबा पिया इस्तेमालु कनि। ही त उहे माण्हू आहिनि, ही आइडियूं चेक कयो हिननि जूं जेके शर जी गिरफ़्तारी खां अॻु जेको आहे ड्रामो कनि पिया, सारंगू शर जी गिरफ़्तारी खां असांजो तालुक़ु न आहे, असां हिन ते आवाज़ उथारियो आहे, असां हिन जे ख़िलाफ़ु आहियूं। अड़े तव्हां ख़िलाफ़ु आहियो त बीहो न मुड़ुसि थी, छो था ॾिजो सारंगू शर जे ख़िलाफ़ु था अचूं। तव्हांजे कौल ऐं फ़इल में फ़र्क़ु आहे, तज़ाद आहे जेको तव्हांजे अमल सां साबित थी वियो आहे। तव्हां सभिनि मामलनि में मुलविस आहियो सिधी अण सिधी रीति, सवाइ चंद शर गैरतमंद दोस्तनि जे, पढ़ियल लिखियल जेके माण्हू आहिनि उहे सिधा बीठा आहिनि, उन्हनि जूं आइडियूं चेक कयो। ही 2 नंबर माण्हू जेके बिरादरी जे नाले ते माण्हुनि खे जज़्बाती कनि था, इन्हनि जी हैसियत कहिड़ी आहे, इन्हनि जूं आइडियूं चेक कयो, इन जा धंधा उन्हनि इलाइक़नि मां पुछो।
ही 2 नंबर माण्हू छा था सम्झनि हिननि जे पीउ जी जागीर आहे सिंध सॼी हिननि खां सर्टिफिकेट इजाज़त वठी ईंदासूं असां ही पहिरियों ड्रामा कयूं सोशल मीडिया ते ज़ात खे तनक़ीद बणाइण जो हिन मामले खे तकरारी करण जे लाइ उन में नाकाम कयोसीं साबित कदम रही करे पोइ ही कलफ काटन पाए मुछां वटे जेको आहे ॿाहूं खोले अची दहमान करे कूड़नि इतिहादनि जा दावेदार जेके टांगा इतिहाद हूंदा आहिनि उन्हनि जा दावेदार उन्हनि जा वेस्टेड इंट्रस्ट मनफ़ी मफ़ाद जेके आहिनि उहे माण्हू अची दॿाईंदा नाला वठी असांखे ऐं तव्हां सम्झंदा त बसि तव्हांजी 2 टाकुनि ते असां डिॼी वेंदासूं तव्हांजे पीउ खे बि ताक़त न आहे जेके हिन मामले में रुकावट बणिजण जी कोशिशि कंदा ॿुधी छॾनि इहे टके जा माण्हू लाइव अची सम्झनि था त बसि सॼी सिंध हिन जा जागीर आहे मां सिधो तो उन्हनि खे मुखातिब थी चवां जेके बि हिन रैली में रुकावट बणिबा दमादम मस्त कलंदर थींदो रैली में शरीक हर गैरतमंद सिंधी बहादुर माण्हू खे को ख़राश बि आई इन जा नतीजा ॻरा निकिरंदा मां सरेआम थो चवां असां पुरअमन तरीक़े सां हिकिड़ो अमन जो पैगाम खणी पिया अचूं ही को हिकिड़ो केस न आहे सारंगू शहर जो सवे माण्हू आहिनि जेके हिन ते ख़ामोशनि पंहिंजूं इज़तूं लुटाए वेठा आहिनि ऐं उहे लुटींदड़ केरु आहिनि सारंग खे मां शहर न चवां छा चवां शेख चवां सरकी चवां मंगणार चवां जेके सारंग सां 3 उहे जाली जेके सहाफ़ी लोकल छा उहे सरकी शेख मंगणार मेमण आहिनि उहे शहर न आहिनि छा हिननि जो पाण में जेको पैसनि ते जहिड़ो थियो छा इहे 4 शहर न आहिनि पाण में छा इहो शुमाइला दस्ती जे मामले में जेको जेल में पिया उहो शहर न आहे ॾाढा ई कंदड़ छा ॿिया जेके मामला आहिनि जेका टार्च वारी वीडियो आई आहे हुनजी नंढड़े ॿारनि खे या सेखारे पियो ग़लति हरकतूं उन्हनि खे नंगो करे छा उहो शहर न आहे छा उन ॾोहारी जा बराए रास्त जेके पहिरें ॾींहं खां सहूलियतकार आहिनि उनखे जोड़ तोड़ कराए थाणे मां छॾण वारा उहे शहर न आहिनि त तव्हांजी मां इज़त कई मां वाज़े तौर ते सभिनी खां मां माफ़ी वरिती तव्हां मथे ते चढ़ंदा वञो पिया जेके हुन बिरादरी जा 2 नंबर माण्हू ॾोहारी सोच वारा माण्हू आयो तव्हां दामान कयो पिया तव्हांजो कम ज़र्फ़ी जो मुज़ाहिरो या कहिड़ो हुजे जॾहिं मुश्ताक सरकी सरेआम तव्हां खां माफ़ी वरिती जॾहिं तव्हांजे चीफ सरदार जो जॾहिं नालो बि न खयो उनजे बावजूदि कंहिं चङनि मुड़ुसनि मोतबर ऐं मोज़नि जे चवण ते मूं उनजो नालो खणी सरदार खां उनखे अपील कई त तव्हां पंहिंजे माण्हुनि खे चओ त हिन में शरीक थियनि तव्हांजी कमज़र्फ़ी इहा आहे जो कंहिंजे वॾमाणपे खे कंहिंजे मुस्बत क़दम खे तव्हां कमज़ोरी सम्झी अञा शींहं था थियो तव्हां छा था सम्झो त माना मां जेकॾहिं पोइ वॾमाणपे जो मुज़ाहिरो करे तव्हांखे इज़त ॾिनी शर बिरादरी जे लाइ मान रखियो मथां उन्हनि खे सलाम सलूट ऐं उन्हनि खे हर शइ जी जेको आहे मुस्बत मोड़ ॾिनी उनजे बरक्स तव्हां जेको आहे दात खे टारगेट कंदा धमकियूं ॾींदा दाबा ॾींदा छो मां को बांग्लादेश जो आहियां मां को यूपी सीपी जो आहियां या मुंहिंजे ख़मीर में हिन धरती जो थञ न आहे तव्हां वॾा ईअं आयरन बॉडी आहियो को लोह जा जिस्म आहियो मां ईअं भाड़ी भुतो आहियां इहे ड्रामे बाज़ियूं न कयो इहे मोलाइन ते कयो ग़रीबनि ते जंहिंखे तव्हां हिसाईंदा आया आहियो हिन महिल ताईं हे मुश्ताक सरकी थो मुश्ताक सरकी सिधो थो चए जेके 2 नंबर सोच रखंदड़ आहियो मूंखे सॼी ख़बर आहे हीउ ड्रामो छो थो रचायो वञे मोज़िज़ शहर जेके बिरादरी आहे दोस्तो आज़ान थिए थी आज़ान जो वेट था कयूं People are watching. I'm going to pray. I'm going to pray. दोस्तों आज़ान थे पई आज़ान जो एहतराम कंदे मां ख़ामोश आहियां लाइव में Daddy, I'm going for prayer.
ला इलाहा इल्लल्लाह। त दोस्तो ही पहिरियों वालिद हूंदो कंहिं जेको आहे ॾाढाई जे शिकार थियल नींगर जो, जेको गन पॉइंट ते उनजी तव्हां बॉडी लैंग्वेज ॾिसो पहिरें ॾींहं खां हुनखे एतिरो हरासमेंट हुनजी कई वई आहे, एतिरो हुन ते ॾहकाव रखियो वियो आहे, एतिरो हुन ते दबदबो रखियो आहे, एतिरो हुनखे टॉर्चर थो कयो वञे। अल्टीमेट यार हू ठरी में रहे थो। ठरी में जेके बि इहे क्रिमिनल माफ़िया आहे, गुंडा आहिनि जेके, उहे ही त मेरो वीचारो मिसकिन फ़रियादी आहे, उहो चङनि भलनि खे हिते ब्लैकमेल कयूं वेठा आहिनि इन कूड़े दबदबे ते। त असां उहा ख़ौफ़ जी फिज़ा टोड़ण पिया अचूं। अॼु मूंसां शिकारपुर जे मोतबर मोज़िज़ शरन ॻाल्हायो आहे, अमाला शर साहब ऐं ॿियनि, उहे असां सां गॾु अचनि पिया। उन्हनि गैरतमंदनि खे मां सलाम थो कयां। असां सां ॿिया मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि उहे असां सां गॾु आहिनि हिन काज़ ते। ही लूठड़िया उहे माण्हू आहिनि, ॾिसो 100 खां मथे इहे ज़ना जूं वारदातियूं थियूं नियाणियुनि सां ऐं नींगरनि सां, ऐं उन जा सिधा पहिरां उन बिरादरी में वेठल माण्हुनि ॾे था वञनि। मां नथो चवां FIR थियूं चवनि, रिकॉर्ड था चवनि, फ़रियादी था चवनि। ही त उहे मामला आहिनि जेके दॿियल आहिनि, जेके मूंखे वॉइस मैसेजिस था अचनि। हिननि खे छो बुखार वरितो आहे? इन जे लाइ बुखार वरितो आहे त पहिरां हिननि ॾे खॼनि पिया ऐं हिननि खे पंहिंजे साह जी वरिती आहे। मां सॼी सिंध खे थो ॿुधायां, ख़ुदारा जेकॾहिं हिन मौक़े ते तव्हां इन में ग़फ़लत कई, लापरवाही कई ऐं तमाशो ॾिसंदा रहिया त अॼु जेको आहे इहो मासूम मंगणार नींगर आहे, इहो मासूम ॿिया नींगर आहिनि। इहा असांजी भेण शुमाइला दश्ती आहे त सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजा ॿार बि महफ़ूज़ न हूंदा, मुंहिंजा ॿार बि महफ़ूज़ न हूंदा। पोइ हर को मुख़्तलिफ़ बिरादरियुनि क़बीलनि में जेको गुंडो लॾो हूंदो, ॾोहारी लॾो हूंदो, जेको वाठागीर लॾो हूंदो, उहो त ब्लैकमेल कंदो। 100 ॼणा गॾु थी बीहंदा, 2-3 टी पिस्टल 2-3 हथियार खणी बीहंदा। न, असां जेको वणे रियासत अंदरि रियासत कयूं, कंहिंजी इज़त असमत महफ़ूज़ न हुजे। ही उन्हनि माण्हुनि खे ॾंडो आहे जेके इन सोच जा हामी आहिनि। ही उन्हनि माण्हुनि खे ॾंडो आहे जेके ॿारनि जी असमतुनि इज़तुनि जा नियाणियुनि जा प्यासा आहिनि। बाक़ी त मुंहिंजी दुश्मनी न आहे, बाक़ी मुंहिंजो छा कमु ठरी वारे कंहिं बि माण्हू सां। मां त हक़ इंसाफ़ जो अलम बुलंद करण लाइ निकिरां पियो। मां उन्हनि माण्हुनि खे इबरत जो निशान बणाइण लाइ निकिरां पियो जेके इन्हनि मामलनि में सिधी रीति इनवाल आहिनि, ॿारनि सां ज़्यादतियुनि में ॾाढनि में। पहिरें ॾींहं खां रैली जीअं अनाउंस थी आहे, पहिरियों त इहे जेके हवाली ठका हणंदड़ माण्हू आहिनि, पहिरियों इहे तव्हांजो वञी आइडेंट त ॾिसो पोस्टूं चवनि पिया मुश्ताक सर खे अची ॾेखारे ठरी, मुश्ताक सर खे हीअं करे ॾेखारे। अड़े ॿटाकू छो था आणो? मुश्ताक सर खे त दावत ॾेई घुरायो था। जॾहिं मुश्ताक सर खे अचे थो दबदबे सां ऐं तमामु शानाइते अंदाज़ में सिधो अखियूं अखियुनि में मिलाए तव्हांजी ललकार खे लबैक चए अचे थो त छो था तव्हांजा चीकट निकिरनि? मुड़ुस थियो न, बीहो मां अचां थो सरियाम तव्हांजे इलाइक़े में। असूलनि ईअं थींदो आहे, मुंहिंजो को दुश्मन हूंदो न, मां हुनखे कॾहिं न चवंदुमि मिस कॉल ॾेई त मुंहिंजे इलाइक़े में। अड़े इलाइक़े में त ॿिलियुनि वारा कम आहिनि, शींहं वेंदा आहिनि इलाइक़नि में घिरंदा आहिनि, ॾोहारनि सां इन बद किरदारनि सां वञी उन्हनि जे इलाइक़नि में अखियूं मिलाए उन्हनि जा गिरेबान पकड़ंदा आहिनि। त मां उन्हनि ॾोहारनि ॾे, इन सारंगू शहर जे सिधे सहूलियतकारनि ॾे ऐं ॿारनि जी असमतुनि जे लुटेरनि ॾे सिधो उन्हनि जे इलाइक़े में उन जा गिरेबान पकड़ण थो अचां। मां उन्हनि शहरनि सां दुश्मनी नथो कयां, मां उन्हनि मोतबरनि मोज़िज़नि सां जेके तमामु घणा क़ाबिल इज़त आहिनि उहे त वेलकम था चवनि, मूंखे दावतूं था ॾियनि, चांहि जूं दावतूं आहिनि ऐं जेको आहे मानियुनि जूं दावतूं आहिनि, उहे बि त शहर आहिनि। छा तव्हां हिकिड़ा इहे 100-125 जेके गुंडा रहो था ठरी में, ॿियूं बिरादरियूं न आहिनि मोतबर असांजूं, ॿिया मोतबर मोज़िज़ीन न आहिनि? तव्हांजी जागीर आहे, तव्हां जंहिंखे चाहींदा छॾंदा, जंहिंखे चाहींदा न छॾंदा। तव्हांजा जॾहिं सॼा हरबा इहे नाकामयाब, तव्हांजा वॉइस नोट, तव्हांजूं व्हाट्सअप कॉल ते, तव्हांजूं फेसबुक मैसेजनि ते धमकियुनि खे जॾहिं मां जेको आहे हाणे छा चवां नज़रअंदाज़ कयो, लेखियो ई न, त तव्हां वरी कल्ह वञी वेही रहियो SSP खैरपुर जे पहिरें पवण त ख़ुदारा हिन मामले खे हिन मामले खे रोके छो? ऐं SSP साहब खे मां अपील कंदुसि, तव्हां कल्ह इहा प्रेस रिलीज़ छाजी जारी कई आहे? असांखे दड़का ॾियण जी, असांखे ॾियण जी, असांखे ख़ौफ़ज़दा करण जी? छा भला किरोना खां पोइ जेका बि SOP आहे उन ते 144 त एंटायर सिंध में सभिनी ज़िलनि में जेको आहे कलम 144 लागू थियल आहे, त काल SSP खे छो ज़रूरत पई हुजे PRO खे इहो दाबो ऐं दड़को ॾियण जी? माना तव्हां हथ सां इस्तेमालु था थियो माफ़िया जे हथां। असां पुरमन तरीक़े सां आहियूं। जॾहिं कराची जे रेड ज़ोन में जिते सिंध सेक्रेटेड आहे, जिते सिंध असैम्बली आहे, जिते सिंध हाई कोर्ट आहे, असां उते हज़ारनि जे अंग में गॾु थी करे कानून खे हथ में न खयो, साबित कदम रहियासीं, को पतो न टुटो कंहिं वण जो।
त जॾहिं असां रेड ज़ोन में डिसिप्लिन तरीक़े सां असां उहो एहतजाज रिकॉर्ड कयोसीं त ठरी में असां छो वायलेशन कंदासीं कानून जी भञकड़ी। असांखे फैसिलिटेट कयो वञे। मां सिविल इंतज़ामिया SSP खैरपुर साहिब खे गुज़ारिश थो कयां त असां पुरअमन तरीक़े सां ईंदासीं, पुरअमन तरीक़े सां ठरी में पंहिंजो जागरता मुहिम जी रैली कढी असां वापसि पंहिंजे मंज़िलनि ॾांहुं घरनि ॾांहुं रवाना थींदासीं। उनखां पोइ पीर जो ॻोठु आहे उते बि उन मासूम सां असां यकजहती तौरु उन ॾे वेंदासीं, उनजे वारसनि ॾे। उनखां पोइ शिकारपुर में वाक़ियो थिया। छा मां ठरी में चंद गुंडनि जी धमकियुनि खां डिॼां? छा मुंहिंजो सिंध जो गैरतमंद नौजवान बहादुर पुटु इन धमकियुनि खां डिॼे त सुभाणे पोइ शिकारपुर में बि उहो जेको राजा आगा राजा पठाण आहे, पोइ सुभाणे पठाण बिरादरी चए त इन जवाबदार जी तूं छो थो इनखे ललकारे, इन जी गिरफ़्तार जो मुतालबो छो थो करे? असां तोखे न छॾंदासीं। सुभाणे पीर जो ॻोठ में, सुभाणे राउती में बि जेके बि ॿारनि जा इहे मसइला आहिनि, पोइ सुभाणे हर रेपिस्ट जेको आहे, हर ज़ानी कंहिं न कंहिं बिरादरी जो तालुक़ु रखे थो। पोइ इहा कहिड़ी रिवायत खे था जनम ॾियो? तव्हां माना उन ॾोहारनि जा साथारी थी करे तव्हां हक़ ऐं सच जे इंसाफ़ जे आवाज़ खे उथारण वारनि खे दॿाइण जी कोशिशि कंदा? तव्हां इहो रिवायत था क़ाइमु कयो सिंध में त माना इहे पोइ असांजा मासूम ॿारड़ा नींगरियूं न्याणियूं बेयारो मददगार थी करे ऐं हिकिड़ियूं पंहिंजूं इज़तूं असमतूं लुटाईंदियूं रहनि ऐं चुप रहनि, आवाज़ बि न कढनि। त SSP खैरपुर साहिब जी प्राइम ज़िम्मेवारी आहे। असांजी अॻु ऐलानियल रैली आहे, 5-6 ॾींहं पहिरियां असांजी ऐलानियल रैली आहे। उनखां पोइ बाद में इहा शरंगेज़ी वारी रैली अनाउंस कई वई आहे। त शरंगेज़ी केरु थो करे? बदमनी जो सबबु केरु थो बणिजे? असां वटि त सभु पुरअमन माण्हू आहिनि। जेके बि ईंदा खैरपुर जा गैरतमंद नौजवान हूंदा, उनजे भर वारे इलाइक़नि जा हूंदा, एजेंडा सिर्फ़ु हिकिड़ी हूंदी, सारंगू शहर खे ललकारणु, सारंगू शहर जहिड़नि वैशी दरिंदनि खे बुंजो ॾियारण जे लाइ ऐं इन केस खे सही सिमथ हलण जे लाइ। त DIG सखर साहिबु, SSP खैरपुर साहिबु, असांजी रैली में शरीक कंहिं बि माण्हू खे को धकु रसियो, को ज़ख़म रसियो त असां दमादम मस्तु कलंदर कंदासूं। असां जॾहिं कराची जहिड़े शहर में, जिते सिंध जो वॾो वज़ीर वेहे थो, जिते वज़ीर मिनिस्टर्स वेहनि था, जिते गवर्नर आहे, जिते ॿिया जेके आहिनि कानून लागू कंदड़ इदारा तमामु घणा मुतहरिक आहिनि, जॾहिं असां उते पंहिंजनि जी मालिकी करे सघूं था त ठरी में बि असां पंहिंजनि जी मालिकी उन जज़्बे उन बहादुरी दिलेरी सां कंदासूं। त सभिनी खां पहिरियां मां मुतालबो कंदुसि SSP खैरपुर साहिब खे त जेकॾहिं तव्हां इन्हनि जेको ब्लैकमेल था थियो, पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग था कयो, तव्हां उन्हनि जे मसनूई दबाव में था अचो, त तव्हांखे सिंध जो अवाम न बख़्श कंदो। ॾिसे पियो तव्हांजो इहो फर्ज़ु आहे त उन्हनि माण्हुनि खे तव्हां कंफर्ट ज़ोन ॾियो। छा ठरी मीरवा जा सिपाही जेके आहिनि उहे शरबराज जा मूंखे फेसबुक ते गारियूं दाबा ॾींदा? इहा पुलिस आहे, यानी पुलिस जानिबदार आहे। जॾहिं मूं जहिड़े माण्हू खे उहे सिटिंग थाणनि जा सिपाही मुंशी जेके हिन बिरादरी में आहिनि, जेके कुदे किरदार जा मालिक आहिनि, उहे जेकॾहिं मूंखे दाबा धमकी ॾींदा त सम्झो हुन मुद्दनि सां कहिड़ो इंसाफ़ कंदा? माना पंहिंजी बिरादरी जे कुदनि किरदारनि खे बचाइण लाइ उहे पुलिस जी वर्दी इस्तेमालु कंदा। इन्हनि जी निशानदेही बि असां करे चुका आहियूं ऐं डिपार्टमेंटल एक्शन जो मुतालबो था कयूं त पुलिस खे गैर जानिबदार थियणु घुरिजे। ऐं जेकॾहिं पुलिस कंहिंखे कंफर्ट ज़ोन ॾे आहे हुते, त तव्हां असां ॾे फ़ोनूं न अचनि हा इंसाफ़ जे लाइ, तव्हां असां ॾे इहे मदद जे लाइ फ़ोनूं न अचनि हा। त मां SSP साहिब खे ॿीहर बार बार चवां थो त मुंहिंजे कंहिं बि रैली में माण्हू ते को हमलो थियो, का ख़राश बि आई, त ख़ुदा थो ॼाणे दमादम मस्तु कलंदर कंदासूं। असांखे पुलिस जो ख़तरो न पहिरियों महसूसु थियो आहे न हाणे। असां पुरअमन आहियूं, असांखे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो राइट थो ॾिए आईन पाकिस्तान। त असांजी इज़हार जी आज़ादी कंहिं बि शहर में वञूं पाकिस्तान जे में, असां कंहिं ग़रीब जी मिसकिन जी मदद करणु, मां एज़ अ सिटीज़न ऑफ पाकिस्तान, इट्स माई राइट अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान। त इहा मुंहिंजी मूंखे हक़ु मिलियलु आहे आईन पाकिस्तान तहत। मूं समेत हज़ारे नौजवान खे, कंहिंजे पीउ जी जागीर न आहे सिंध जो को कुंड कुड़च। त सुभाणे तव्हां इहे रिवायतुनि खे जनमु ॾियो ऐं उन्हनि माण्हुनि खे हथी ॾेई मज़बूत कयो जेके असां तव्हांजे नंगनि जा असमतुनि लुटण जा प्यासा आहिनि, बुखिया आहिनि। ऐं हीअ तमामु घणी मज़बूत माफ़िया आहे। जॾहिं सॼा हरबा हिननि इस्तेमालु करे ॾिठा त असांजी रैली कैंसिल न थी, जॾहिं सभु हिननि ड्रामेबाज़ियूं करे ॾिठियूं असांजी रैली कैंसिल न थी, असां अॼु बि पुरज़म आहियूं ऐं भरपूर बहादुरी वारे अंदाज़ सां असां उते पहुचंदासूं। पोइ जेको बि रुकावट बणिबो उहो पंहिंजो ज़िम्मेवार पाण हूंदो। असांजी अॻु ऐलानियल रैली आहे, हीअ बाद में जेके शैतानगिरियूं कनि था, जेके टांगा पार्टी जा इतिहाद ठाहे, जेके नमूनेगिरी वाठागिरी कनि था जुआ जे पैसनि मां,
इन मनशा जॾहिं जे पेसनि मां उन्हनि खे बचियो वियो आहे त तव्हां अचो अॻियो त तव्हां पंहिंजो शौक़ु पूरो कजो, असां हुते हूंदासीं। ऐं पोइ मां अॼु हिकु दफ़ो ॿीहर शर बिरादरी जा चीफ सरदार खे ॿुधाइणु चाहियां थो त हीउ जेको बि अमल थींदो चङो या बुरो, इहो सॼी सिंध में शर बिरादरी जे खाते में वेंदो। त चीफ सरदार शहरयार ख़ान शर साहब खे किरदारु अदा करणु घुरिजे। पोइ असांखे न चइजो त तव्हां असांखे न ॿुधायो, न मुतालबो कयो। तव्हां सभु ॾिसो पिया शैतानगिरी किथां पई थिए, तव्हां सभु नोटिस पिया कयो। तव्हां शर MP थिया आहियो त सिर्फ़ु शरनि जे वोट ते न थिया आहियो, उन हल्के में उन तक में ॿियूं बि बिरादरियूं आहिनि। त हीउ जेको आहे असांजे बचड़नि जो मुस्तक़बिल जो मसइलो आहे। अचो पहुचो रैली में गॾु असां सां। त जेकॾहिं कंहिंखे इहा हूंदी दिमाग़ में हवा त हू डंडे जे ज़ोर ते हिन मज़लूमनि जी आवाज़ उथंदड़ खे रोकण जी कोशिशि कंदो त इन जा नतीजा सियासी तौर ते बि ग़लति ईंदा ऐं मुस्तक़बिल में ॾिसंदा त सॼी सिंध हिन बिरादरी खे पोइ कहिड़ी नफ़रत जी निगाह सां ॾिसे थी। इन में पोइ चङा चुटा सभु हिकु खाते में अची वेंदा। पोइ उहो अमल जेको हूंदो उहो बिरादरी सां मनसूब थियलु हूंदो, भले उहो ग़लति हुजे या सही हुजे। जेको आजियाणो ॾिए थो उहो बि शर आहे, जेको धमकी ॾिए थो उहो बि शर आहे। त मां हुनखे शर ई चवंदुसि। जेको चङो कंदो अखियुनि ते हूंदो, असां हुनखे शर चई मुखातिब थींदासीं। जेको ग़लति कंदो उनखे ललकारींदमि मां शर चई करे। हीअ मां नथो चवां हुननि जूं आइडियूं ॾिसो जेके सरेआम धमकियूं था ॾियनि। त इन धमकियुनि में न मां अॻे कॾहिं आयो आहियां, न मां हाणे कॾहिं ईंदुसि। त जंहिंजे बि दिमाग़ में हवा आहे वञी मीटिंगूं करे, वञी जिरगा करे, वञी माण्हुनि खे हथियार सप्लाई करे। मुश्ताक सरकी ऐं संदसि हज़ारे दोस्त गैरतमंद जेके नंगनि ऐं दंगनि जो हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ करणु बख़ूबी ॼाणनि था ऐं तव्हां जहिड़े गुंडनि खे नकेली विझणु ॼाणनि था, त उहे तव्हांखे 26 जुलाई ते ठरी मीरवाह में मिलंदा। असां तव्हांजा महिमान हूंदासीं।